बापू तू पिन्नी मंगी ईंदो हुजी ऐं लच्छू वेही खाईंदो हुजे छो हुनखे सॼो ॾींहुं जुआ जो उल्को हुजे घर जो को बि उल्को न हुजे। एहे बापू हुनखे चओ त कुझु कम कारज कंदो हुजे। एहे के पोइ मां छा करां लच्छू खे मूं घणो मगज हयो हुजे इन छोरे सां पर छोरे खे जुआ ॼण ॾाज में मिलियल हुजे। एहे बापू इहो किसो आखिर कैसी ॾेई हलंदो हुजे। अॼु सीमा जीअरो हुजे पिनी मंगी तव्हांजो मिड़े पेट पालींदो हुजे मुंहिंजे मरण खां पोइ जीअं तव्हां ॿिन्ही जी मर्ज़ी हुजे। बापू तू मरण जी ॻाल्हि न करे खुदा तोखे जिंदगी ॾींदो हुजे। लच्छू त हुजे जुआरी पर तूं बि हाणे पिनी मंगी न रुगो तोखे बि फिल्म बणाइण जो शौक़ु हुजे। एहे के निभागी न्याणी लाइ इहो कमु चङो न हुजे। एहे बापू चङो कमु छो न हुजे रुगो मूंखे चांस मिलंदी हुजे पोइ तोखे पिनण जी ज़रूरत ई न हूंदी हुजे। एहे मां तोखे बंगला वठी ॾींदी हुजां। मूंखे बंगले जो को शौक़ु न हुजे तूं ये ख्वाब ॾिसण छॾे ॾींदी हुजो असांजो इहो रवाज न हूंदो हुजे। एहे बापू रवाज भले न हुजे पर मां फिल्म जरूर भरां। घणो मगज न खाईंदी हुजो वञ मानी खणी ईंदी हुजे मूंखे बुख लॻो हुजे। एहे बापू मानी त मां जरूर खणी अचां। एहे ही करछनी हिक न हिक ॾींहुं तोखे करिश्मा कपूर थी ॾेखारींदी हुजे। एहे के न फिल्मनि में त अची फाथो हुजे। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। अब अच्छा हाल खुश आ के तबे सही तई चाचा सब खैरा पर बुंडेल नजर नथो अचे। अबा बुंडेल तो घर दे मानी करण छा खपई। चाचा मूंखे तो कुछ भी कोन खपे बस मिड़े ये बुंडेल जो पुछम। शोभा बुंडेल के पढ़ाए छा न चाचा असां तो आगे को चरिया हूं छा जो बुंडेल के पढ़ाईंदासे वो तू बेवकूफ आ चाचा। अरे दे मां तो के चरियो बेवकूफ तो नजर अचा यो गाने जातो चाचा तवा के सही त चवा थो पंजी भलोड़ न्याणी जी जिंदगी तबाह करे छडियो। भला जे करे तोखे मुंहिंजी न्याणी एतिरो ख्याल थई त पोइ तूं ई भला बुंडेल खे पढ़ाए मां पंहिंजी न्याणी आज़ाद थो कराए। चाचा वरी भी सागी गाल बुंडेल खे माण्हू कुकुड़ जो बच्चो भी न ॾींदा तव्हां वरी संग जी गाल था कयो। हाणे हल बाबा हल हितरा त मथो न पाणे कर दाबो न ॾे चाचा वञा थो बाक़ी न्याणी सां कयो ज़ुल्म थई। यार गाल हमरा तो सही करियो अॼु बुंडेल अचे त ॾिसांस तो काॾे वेंदो। ॾिस पुट तूं हाणे नंढड़ो नाही हाणे जवान थी वियो आहीं। ना मां इहो त सिधो सो कूड़ा जवान बाबो ई कोन्हे। उहो जवान न पर तूं वॾो थी वियो आहीं। पोइ त करायो न मुंहिंजी शादी। मुंह थे फलो जो तुंहिंजी शादी कराई कॾहिं मुंहुं ॾिठो ते आईने में। आईनो बि ॾिसंदो आहियां मुंहुं बि ॾिठो अथमि मां तमामु ख़ूबसूरत आहियां। इहा ॿी ॻाल्हि आहे त पाण ते कॾहिं बि गुरूर नाहे कयो। उहो त तूं थो चवीं न पर हक़ीक़त इहा आहे मुंह में निमक जो ज़रो कोन अथई। उहो बि तमामु जल्दी अची वेंदो मुंह में। हाणे लूणु यानी नीमक थोरो वधीक खाईंदुसि ॿियो हुकुम कर। ओ बेवकूफ़नि जा सरदार जेका मां ॻाल्हि कई थी न उन ते ध्यानु ॾे। पहिरियां ॻाल्हि कर त मां ध्यानु बि ॾियां न। हा उन ॾींहुं मूं पिणे खे चयो त दिलबर खे कारोबार खोले ॾे पर पिणे ठुप जवाब ॾेई छॾियो सिर्फ़ तुंहिंजे प्रकारनि जे करे। अम्मा बाबो आहे वॾो कंजूस उहो कॾहिं बि मूंखे कारोबार न खोले ॾींदो। मूंखां वधीक मिठा हुनखे ॾोकड़ आहिनि लॻे थो मिल्कत क़बर में खणी वेंदो अलाए छा। शर्म कर पीउ जे बारे में ईअं थो चईं। अम्मा जेका ॻाल्हि हूंदी सा त कभी न। हाणे मां हलां थो ॿाहिरि दोस्त मुंहिंजा इंतज़ार में। छो सही चई वियो खुद मरी वेंदो पर पैसा न ख़र्च कंदो। अकड़ पकड़ बम्बे बो 80-90 पूरो सौ अकड़ पकड़ बम्बे बो 80-90 पूरो सौ। हेलो हेलो मिस्टर हेड कांस्टेबल वेयर आर यू गोइंग।
ॿियो हाल अॼुकल्ह तव्हां किथे आहियो? खैरा खैरा मां किथे बि हुजां तुंहिंजो मूं में कमु ॿुधाए। नो नो हेड कांस्टेबल, कमु त कोन्हे, बस हिकिड़ी कंप्लेंट करणी हुई। कंप्लेंट, शिकायत। शिकायत? कहिड़ी शिकायत? छा जी शिकायत ॿुधाए। हेड कांस्टेबल, जेका तुंहिंजी वाइफ आहे न आंटी शरीफ़ा। हा आहे। छा थियो शरीफ़ा खे? अरे तो हुन सां मोहमारी कई आहे छा? वही छा? पक तो हुन सां मोहमारी कई हूंदी। हा आहे तूं बेकार माण्हू न गई बेकार माण्हू तो ॾिसण में। हेड कांस्टेबल, पहिरां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं पोइ ॻाल्हाए। अरे पोइ ॿुधाए न, चाबा छो थो करे? मिस्टर हेड कांस्टेबल, आंटी शरीफ़ा उन ॾींहुं मुंहिंजी ॾाढी बेइज़ती करे वई आहे।